अवांखे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन में सालियाना इम्तिहान शुरू। तालीम खाते जे अमलदारनि जा इम्तिहानी सेंटरनि जा ओचितो दौरा। इम्तिहानी सेंटरनि जी विज़िट दौरान ग़ुलाम हैदर कशार तालका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी मेल 7 गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मेन 7 जे सालियानी इम्तिहान 2024 जे पेपर रियाज़ीअ दौरान ओचितो दौरो कयो। उन मौक़े ते ग़ुलाम हैदर कशार तालका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी 7 सॼे इम्तिहानी सेंटर जो जाइज़ो वरितो ऐं स्कूल जे शागिर्दनि खां सवाल पिणु कया। उन मौक़े ते स्कूल जो हेड मास्टर इमदाद अली भंज पिणु तालका ऑफिसर सां गॾु हुआ। तालका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी मेल 7 स्कूल जे उस्तादनि जी महिनत ऐं हेड मास्टर जी कारकर्दगीअ जी साराह पिणु कई।